अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिन उम्मति मुहम्मद। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वर कुलूबना बिविलायति अली इब्न अबी तालिब। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शरह सुदूरना बिअज़ाइल हुसैन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाए वल मुरसलीन सय्यदना व नबिय्यना व शफ़ीए ज़ुनूबिना व हबीबे कुलूबिना व तबीबे नुफूसना मौलाना व मौला थक़लैन जद्दिल हसन वल हुसैन अबिल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल तबारक व तआला फ़ी कुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इज़ब्तला इब्राहीम रब्बहु बिकलिमातिन सलवात। वरी भी इबादत समझी करे बुलंदतर सलवात। मासूमीन अलैहिस्सलाम फरमाइन था तको असांजो मञण वारो नियत जे खुलूस सां असां आले मोहम्मद ते दुरूद मोकिले ऐं कसरत सां दुरूद मोकिलींदो रहे एसि ताईं हिन दुनिया मां न वेंदो जेसि ताईं असां हुनखे पंहिंजो दीदार न करायूं। सलवात पढ़ण जी एतिरी फज़ीलत आहे। बिहारुल अनवार जी ॿी रवायत आहे त अगरि को शख़्स हिकिड़ो दफ़ो खुलूस नियत सां सलवात पढ़े थो त 3 ॾींहं मलाइका उन जे कंहिं बि गुनाह खे नथा लिखनि। हीअ सलवात पढ़ण जो एतिरो फज़ीलत आहे। इन जे करे गॾिजी करे बावाज़े बुलंदतर सलवात। मूं तव्हांजे साम्हूं सूरह बकरा जी आयत नंबर 124 पढ़ण जो शरफ़ हासिल कयो। हज़ारे मरतबा हिन आयत खे तव्हां मिंबर तां ॿुधो हूंदो। हिन आयत में अल्लाह इमामत जो ज़िक्र कयो आहे, लेकिन मां कंहिं ॿिए रुख जी तरफ़ तक़रीर करणु चाहियां थो। अल्लाह हिन आयत में फरमाए थो व इज़ब्तला इब्राहीम रब्बहु बिकलिमातिन। असां इब्राहीम खां कुझु कलमात जे ज़रिए सां इम्तिहान वरितोसीं। अव्वल खां आख़िर ताईं हिन कलमात ते ॻाल्हाइणु चाहियां थो त हिन कलमात मां मुराद छा आहे ऐं उहे कलमा हुया कहिड़ा जंहिं जे ज़रिए सां इब्राहीम इम्तिहान ॾिनो। तवजो कजो, इन कलमे मां मुराद छा आहे, इन कलमात जी माना छा आहे ऐं उहे कलमा हुया कहिड़ा जंहिं जे ज़रिए सां अल्लाह इब्राहीम खां इम्तिहान वरितो। सभ खां पहिरियों अचूं था, ॾिसूं इन कलमात मां मुराद छा आहे, इन कलमात जी माना छा आहे। ऐं यादि रखो कलमात जमा आहिनि, इन जो वाहिद आहे कलमो। कलमात जमा, इन जो वाहिद कलमो। हाणे कलमात चवां या कलमो चवां ॻाल्हि साॻी आहे। अचो ॾिसूं त हिन कलमे या कलमात जी माना छा आहे। कलमे जी जेका पहिरीं माना उलमा लिखी आहे, कलमो माना अकेलो लफ़्ज़। कलमो माना अकेलो लफ़्ज़।
कलमे जी हिकिड़ी माना इहा। कलमे जी ॿी माना आहे हिकु वजूद इंसानी, हिकु शख्सियत, हिकु वजूद इंसानी। यानी कलमे जी ॿी माना आहे इंसान। जीअं अल्लाह क़ुरान में तो फरमाए व इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह युबश्शिरुका बिकलिमातिन मिनहु इस्मुहु अल मसीह ईसा इब्न मरियम। ए मरियम, अल्लाह तो के हिकिड़े कलमे जी बशारत थो ॾे, जंहिं कलमे जो नालो आहे ईसा। कलमे जी हिकिड़ी माना अकेलो लफ़्ज़, कलमे जी हिकिड़ी माना हिकु वजूद इंसानी। कलमे जी टी माना आहे जुमिलो। तवज्जो, कलमे जी टी माना छा आहे? जुमिलो। तव्हां कॾहिं कॾहिं कलमो ॿुधाईंदा हुयो न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन सॼे जोड़ जक खे जुमिलो चयो थो वञे ऐं इन जुमिले जी माना आहे कलमो। तवज्जो, कलमे जी पहिरीं माना छा आहे? अकेलो लफ़्ज़। कलमे जी ॿी माना छा आहे? हिकु वजूद इंसानी। कलमे जी टी माना छा आहे? जुमिलो। कलमे जी चौथी माना नेमत। तवज्जो, कलमे जी चौथी माना छा आहे? नेमत। कलमात माना नेमतूं, कलमो माना नेमत। कलमात माना नेमतूं, कलमो माना नेमत। अल्लाह कुरान में तो फरमाए वलो अन्नमा फिल अर्ज़ मिन शजरतिन अक़लामुन वल बहरु युमद्दुहु मिन बअदिही सबअतु अबहुरिन लम्मा नफ़िदत कलिमातुल्लाह। अल्लाह तो चए इहे तमाम दरख़्त कलम बणिजी वञनि, सतनि समुंडनि जे पाणी खे मिलाए करे उन्हनि मां मस बणाई वञे, वरी बि इन्हनि में एतिरी ताक़त कोन्हे जो मूं अल्लाह जी नेमतुनि खे शुमार करे सघनि। वरी बि इन्हनि में एतिरी ताक़त कोन्हे जो मूं अल्लाह जे कलमात खे, अल्लाह जी नेमतुनि खे शुमार करे सघनि। छो जो अल्लाह क़ुरान में पाण चई छॾियो इन तअद्दु नेमतिल्लाहि ला तहसूहा। मूं अल्लाह जी नेमतुनि खे केरु ॻणे ई नथो सघे। कलमे जी पहिरीं माना छा हुई? अकेलो लफ़्ज़। कलमे जी ॿी माना वजूद इंसानी। कलमे जी टी माना जुमिलो। कलमे जी चौथी माना नेमतूं। अल्लाह क़ुरान में फरमायो लो अन्नमा फिल अर्ज़ मिन शजरतिन अक़लामुन वल बहरु यमुद्दुहु मिन बअदी सबअतु अबहुरिन लम्मा नफ़िदत कलिमातुल्लाह। अगर तमाम दरख़्त कलम बणिजी वञनि, सतनि समुंडनि जे पाणीअ खे मिलाए करे मस बणाई वञे, त इन्हनि में एतिरी ताक़त कोन्हे जो मूं अल्लाह जी नेमतुनि खे शुमार करे सघनि। हिकु आयत मिली क़ुरान मां, हिकु आयत मिली क़ुरान मां, ॿी हदीस मिली रसूल जी ज़बान तां, त रसूल खुदा फरमायो लो अन्न बहर मिदातुन वल गियासु अक़लामुन वल किताब वल इंसो किताबुन वल जिन्नो हिसाबुन मा अहसो फज़ाइलक या अबुल हसन या अली। अगर इहे दरिया मस बणिजी वञनि, दरख़्त कलम बणिजी वञनि, इंसान लिखण ते वेहण, जिन हिसाब करण ते वेहण, वरी बि तोजा फज़ाइल केरु शुमार करे ई नथो सघे। बसि ख़बर पई काइनात में ॿ शयूं आहिनि जिन खे केरु शुमार करे ई नथो सघे, या अल्लाह जूं नेमतूं आहिनि या अलीअ जा फज़ाइल आहिनि। काइनात में ॿ शयूं आहिनि जिन खे केरु शुमार नथो करे सघे, या अल्लाह जा कलिमात आहिनि, अल्लाह जूं नेमतूं आहिनि, या अलीअ जा फज़ाइल आहिनि। कलमे जूं चार मानाऊं। कलमो माना मुफ़रद लफ़्ज़, कलमो माना वजूद इंसानी, कलमो माना जुमिलो, कलमो माना नेमतूं। कलमे जी पंजी माना है इस्म। कलमे जी पंजी माना छा आहे? इस्म या नालो। तवज्जो, कलमे जी पंजी माना छा आहे? इस्म या नालो। जीअं अल्लाह क़ुरान में तो फरमाए फ़तलक़्क़ा आदमु मिन रब्बिही बिकलिमातिन फ़ताब अलैहि। आदम जॾहिं अल्लाह खे उन्हनि कलमनि सां पुकारियो, आदम जॾहिं अल्लाह खे उन्हनि नालनि सां पुकारियो, फ़ताब अलैहि, त अल्लाह आदम जी तौबा खे क़बूल कयो। आदम जॾहिं उन्हनि कलिमात सां पुकारियो, उन्हनि नालनि सां पुकारियो, उन्हनि इस्मनि सां पुकारियो, पोइ आदम जी दुआ छा थी? क़बूल थी। ख़बर पई त कलमे जी हिकिड़ी माना छा आहे?
इस्म। ऐं अल्लाह क़ुरान में फरमायो न अल्लमल अस्माउ आदम कुल्लहा, असां आदम खे तमामु अस्मा जो इल्मु ॾिनोसीं, असां आदम खे तमामु अस्मा जो इल्मु ॾिनोसीं। कलमे जी पंजी माना छा थी? इस्म। जॾहिं इन्हनि इस्मनि सां अल्लाह खे पुकारियईं त अल्लाह आदम जी तौबा खे क़बूल कयो। जॾहिं इन्हनि पंजनि नालनि सां पुकारियईं त अल्लाह आदम जी दुआ खे क़बूल कयो। जॾहिं पंजनि सां पुकारियईं, उहे पंज हुया कहिड़ा? उन्हनि मां पहिरियों मोहम्मद हुयो, ॿियो अली हुयो, टी फातिमा हुई, चौथों हसन हुयो, पंजो हुसैन हो। जॾहिं आदम इन पंजतनि जे नाले सां पुकारियो त आदम जी अल्लाह तौबा क़बूल कई। पोइ मूंखे जुमिले चवण जो हक़ आहे न, जॾहिं आदम जी दुआ पंजतनि जे बग़ैर क़बूल नथी थिए, पोइ कंहिं बेदीन मुल्ला जी दुआ पंजतनि खां बग़ैर क़बूल कीअं थी सघे? कलमे जी ये पंज मानाऊं। कलमे जी छही माना है ॻाल्हि, ला तब्दील ले कलमातिल्लाह। अल्लाह जी ॻाल्हियुनि में कॾहिं बि तब्दीली नाहे ईंदी। ऐं असां तव्हां आहियूं जो वाइदा करे फिरी वेंदा आहियूं, लेकिन अल्लाह जी ॻाल्हि में कॾहिं बि तब्दीली वाक़ई नाहे थींदी। इहे कलमे जूं छह मानाऊं। हाणे तर्जुमो छा थींदो त अल्लाह इब्राहिम खां कुझु ॻाल्हियुनि जे ज़रिए सां इम्तिहान वरितो, कुझु ॻाल्हियुनि जे ज़रिए सां इम्तिहान वरितो। ऐं हज़रत इब्राहिम जी मंज़िलत उहा आहे जो हज़रत इब्राहिम मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद में अंबिया में सभ खां वॾो दर्जो रखे थो। मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद में अंबिया में सभ खां वॾो दर्जो हज़रत इब्राहिम रखे थो, जो शेखुल अंबिया हज़रत इब्राहिम खे चयो थो वञे। सलवात पढ़ो हिकिड़ो दो बुलंद आवाज़ सां। हाणे अचो ॾिसो त उहे कलमात कहिड़ा हुया जन जे ज़रिए सां अल्लाह इब्राहिम खां इम्तिहान वरितो। उहे कलमात, उहे आज़माइशूं, उहे इम्तिहान हुया कहिड़ा? सभ खां पहिरियों इम्तिहान जेको अल्लाह इब्राहिम खां वरितो, अल्लाह इब्राहिम खे चयो निमरूद जे शहर में वञी करे निमरूद सां टक्कर खा। तव्हां शायदि इन जुमिले जी गहराई खे महसूस न कयो। तव्हां ऐं असां में ताक़त कोन्हे जो शहर जे एमपीए खां पंहिंजो हक़ वठूं। असां ऐं तव्हां में ताक़त ई कोन्हे, छो जो असां मसलतियुनि जा शिकार आहियूं। असां मफ़ाद परस्ती करे थी करे उन्हनि खां पंहिंजा हक़ नथा वठूं। लेकिन किथे ॻोठ जो एमपीए, किथे नमरूद जहिड़ो बादशाह जेको पाण खे ख़ुदा सॾाए पियो। अल्लाह इब्राहिम खे चयो वञी त वञी करे निमरूद सां टक्कर खा। ऐं इब्राहिम आयो, जॾहिं निमरूद जी दरबार में आयो न त हर माण्हू निमरूद खे ख़ुदा पियो सम्झे। इब्राहिम न सलाम कयुसि न ख़ुदा सम्झुसि। इब्राहिम न सलाम कयुसि न ख़ुदा सम्झुसि। इब्राहिम खां पुछां सभु माण्हू मूंखे ख़ुदा था मञनि, तूं छो कोन थो मञी? त इब्राहिम उते हिकिड़ो तारीख़ी जुमिलो चयो, चई मुंहिंजो ख़ुदा मशरिक़ मां सिज खे तुलू कंदो आहे, मग़रिब में ग़ुरूब कंदो आहे। अगरि तो में ख़ुदाई वारी सिफ़त आहे त पोइ तूं मग़रिब मां सूरज खे तुलू कर ऐं मशरिक़ में सूरज खे ग़ुरूब कर। चए मां इहो नथो करे सघां। त इब्राहिम चयुसि जॾहिं तो में ख़ुदाई वारी सिफ़तूं आहिनि कोन त पोइ मां तोखे ख़ुदा मञां कीअं? जॾहिं निमरूद सां टक्कर खाधई, इन आज़माइश में कामयाब थियो, अल्लाह उहदो वधायुसि, अल्लाह नबीअ मां खलील बणायुसि, अल्लाह नबीअ मां खलील बणायुसि। ॿियो इम्तिहान, अल्लाह चयुसि बुत परस्तनि जे शहरनि में वञी करे उन्हनि जे ठाहियल हथ सां इन्हनि जा बुत बन। ख़बर पई त ही ख़ानदान ई बुत शिकन आहे,
पोइ चाहे खलील जी सूरत में हुजे, चाहे अलीअ जी सूरत में हुजे। ही ख़ानदानी बुत शिकन आहे। पोइ चाहे खलील जी सूरत में हुजे, चाहे अलीअ जी सूरत में हुजे। हज़रत इब्राहिम इंतज़ारु कंदो रहियो त को वक़्तु अचे त मां इन्हनि बुतनि जो सत्यानाश कयां। को वक़्तु अचे त मां इन्हनि बुतनि जो सत्यानाश कयां। हिननि जी हिकिड़ो ॾींहुं ईद आई। सभु उन ईद खे मल्हाइण जे लाइ शहर खां ॿाहिरि हलिया विया। हज़रत इब्राहिम बुत खाने में पहुतो। सभिनि बुतनि खे भञी करे जंहिं कुहाड़ी सां बुत भॻई, उहा कुहाड़ी वॾे बुत जे गर्दन में हणी छॾियईं। वॾे बुत जे गर्दन में हणी छॾियईं। शहर वारा ईद करे मोटी आया। ॾिठो अची त असांजे बुतनि सां इहा हालत कंहिं कई आहे। इब्राहिम खां पुछे, तूं हिते हुए, तोखे ख़बर हूंदी? चई, इन खां छो नथा पुछो जंहिंजे गर्दन में कुहाड़ी आहे? त इब्राहिम खे चयो, तूं असां सां मज़ाक थो करीं? ही न ॻाल्हाईंदा आहिनि, न ॿुधंदा आहिनि। इब्राहिम खे चयो, तूं असां सां मज़ाक थो करीं? न ही ॻाल्हाईंदा आहिनि, न ॿुधंदा आहिनि। त इब्राहिम उते हिकिड़ो तारीख़ी जुमिलो चयो। चए, पोइ उते छो बणिजी करे वेठा जिथे हिननि खे वेहण न घुरिबो हो? उते छो बणिजी करे वेठा जिथे हिननि खे वेहण न घुरिबो हो? ॿियो जुमिलो, ही उहे छो बणिजी वेठा जेको हिननि खे बणिजण न घुरिजे हा? ही उहे छो बणिजी वेठा जेको हिननि खे न बणिजण घुरिजे हा? इन जो मतिलबु अगरि को शख़्स उहो बणिजी वे जेको हुनखे न बणिजण घुरिजे त इहो अमल रसूल सां नफ़रत जो इंतज़ार थींदो आहे। उन अमल खां रसूल नफ़रत कंदो आहे। अगरि को शख़्स उहो बणिजी वे जेको हुनखे न बणिजण घुरिजे हा। ऐं बणाइण हिकु आम मसइलो आहे। तवजो, बणाइण हिकु आम मसइलो आहे। मिसाल, हिते को ॿ शेर चए, तव्हां चयो वाह जो शाइर आहे। ॿाहिरि निकितो, ॿिया माण्हू मिलसि, चए वाह जो शाइर आहे। याने जेको शाइर न आहे, 20 माण्हू उनखे बणाए करे ठाहिनि त न बणिजण वारो बि बणिजी वेंदो आहे। दुनिया जंहिंखे चाहे शाइर बणाए, दुनिया जंहिंखे चाहे ख़तीब बणाए, दुनिया जंहिंखे चाहे ज़ाकिर बणाए, लेकिन तनहा अलीअ जी ज़ात आहे जो दुनिया ख़ुदा बणाइण बि चाहियो पर अली ख़ुदा न बणियो। ख़ुदा बणाइण चाहियो पर अली ख़ुदा न बणियो। जॾहिं हज़रत इब्राहिम बुत भॻा, क़ुरान में ऐलान थियो, इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। इब्राहिम सिद्दीक नबी हो। इब्राहिम सिद्दीक नबी हो। जुमले ते तवज्जो कजो। इब्राहिम सिद्दीक नबी हो। इब्राहिम सिद्दीक नबी हो। याने क़ुरान असांखे क़ाइदो ॿुधायो त बुतनि खे पूजण वारो सिद्दीक न हूंदो, बल्कि बुतनि खे टोड़ण वारो सिद्दीक हूंदो आहे। इन्नहु कान सिद्दीकन नबिय्या। इब्राहिम सिद्दीक नबी हो। इब्राहिम सिद्दीक नबी हो। इब्राहिम सिद्दीक नबी हो। छो जो इब्राहिम बुतनि खे भॻो हो। इब्राहिम सिद्दीक नबी हो। तवज्जो, इब्राहिम सिद्दीक नबी हो जेको ज़मीन ते बीह करे बुतनि खे बने। क़ुरान उन जे लाइ सिद्दीक चयो आहे। जेको रसूल जे कुलनि ते चढ़ी करे बुतनि खे बने, उहो सिद्दीक न बल्कि सिद्दीक अकबर हूंदो आहे।
इन्नहु कान मिन सिद्दीकन नबिया। हज़रत इब्राहिम बुतन खे भॻो, फ़ैसिलो वियो निमरूद जी अदालत में। उन वक़्त जे निमरूदन इहो फ़ैसिलो कयो त इब्राहिम खे बाहि में उछलायो वञे। ऐं क़ुरान इन शइ जी तरफ़ इशारो कयो आहे, फ़अल्क़ूहु फ़िल जहीम, इब्राहिम खे बाहि में उछलायो वियो। जॾहिं इन बाहि खे ॿारायो वियो, छो जो इहा का आम बाहि न हुई, बल्कि केतिरा ई ॾींहं काठिन खे जमा कयो वियो ऐं केतिरनि ई मीलनि ते इन बाहि खे ॿारायो वियो। अगरि को पखी बि उन बाहि जे मथां ईंदो हुयो त बाहि जी तफ़श जे करे सड़ी करे इहो उन बाहि में किरी पवंदो हुयो। इन क़िस्म जी बाहि हुई। जॾहिं बाहि जो मच ॿारायो वियो, जॾहिं बाहि जो मच ॿारायो वियो ऐं जॾहिं हज़रत इब्राहिम खे उन बाहि में उछलाइण जो टाइम आयो त कंहिं में हिमत न थी जो इब्राहिम खे हथ सां वठी करे बाहि में उछलाए, कंहिं में हिमत न थी। पोइ उन वक़्त जे निमरूदियन इहो फ़ैसिलो कयो त हिकिड़ी पींग ठाही वञे, हिकु मंजलीक ठाही वञे। इहा मंजलीक अगरि तव्हां मां कंहिं हज़रत मुख़्तारनामा ॾिठी हुजे त उन में आख़िर में हिकु वॾे क़िस्म जी मंजलीक ॾेखारीनि था। उन में हिकिड़ो पथर ॿधी करे दुश्मन जी तरफ़ उछलाइनि था। इन खे चयो वेंदो आहे पींग, इन खे चयो वेंदो आहे मंजीक। इन मंजीक में हज़रत इब्राहिम खे रसीअ सां ॿधो वियो ऐं इन पींग जे ज़रिए सां हज़रत इब्राहिम खे बाहि में उछलायो वियो। जॾहिं बाहि में उछलायो वियो, बाहि जो आड़ा वॾो हुयो, कंहिंखे ख़बर ई न पई त इब्राहिम बची वियो या जली वियो। कुझु देरि खां बाद में अहसासु थियो त उहा जेका रसी आहे उहा जली वई आहे। हिननि पींग खे वापसि कयो, ॾिठऊं त रसी जली वई आहे। हिननि सम्झो रसी जली वई आहे त इब्राहिम बि जली वियो हूंदो। तवजो कजो, हिननि सम्झो रसी जली वई आहे त इब्राहिम बि जली वियो हूंदो। उहो त अल्लाह जो कमाल आहे न त ख़लील बाहि जे आड़ा में वेही करे बि ख़ुदा जी तस्बीह कंदो रहियो। ख़लील बाहि जे आड़ा में वेही करे बि ख़ुदा जी तस्बीह कंदो रहियो। ऐं ख़ुदा हज़रत इब्राहिम जे ज़रिए सां पैगाम ॾिनो त कॾहिं बि मुसीबत अचेव, कॾहिं बि मुश्किल अचेव त दुनिया जी तरफ़ न ॾिसंदा कयो, मूं अल्लाह सां रब्त रखंदा कयो। पोइ सबब हूंदा बि सही, पर मूं मुसबिल असबाब जो इरादो न हूंदो त सबब कुझु कंदा ई न, सबब कुझु कंदा ई न। पोइ जुमिलो चवां, हुसैनी हुजे ऐं इन परेशानियुनि खां ख़ौफ़ज़दा थी वञे, हुसैनी हुजे हालात खे मुंहुं न ॾेई सघे, हुसैनी हुजे FIR खां डिॼी वञे। न मौला हुसैन जो मञण वारो ईअं हूंदो ई कोन्हे। मौला हुसैन असांखे सबक़ ॾिनो आहे, अगरि मुंहिंजा मञण वारा आहियो त मुड़ुस थी करे मैदान में अचो ऐं अलम अब्बास खणी करे दुनिया खे ॿुधायो हुसैन ज़िंदाबाद आहे, यज़ीद मुर्दाबाद आहे। जॾहिं पींघ ॿार कढियऊं, हिननि सम्झो रसी जली वई आहे, इब्राहिम बि जली वियो हूंदो। तारीख़ वञी पढ़ी ॾिसियो, जॾहिं हज़रत इब्राहिम खे बाहि में उछलायो पियो वञे त हज़रत इब्राहिम जे क़रीब ॿ शयूं हुयूं। हिकु हज़रत इब्राहिम जी खमीस, ॿियो उहा रसी। खमीस जली कोन, रसी बची कोन। तवजो, खमीस जली कोन, रसी बची कोन। इन जी वजह छा हुई जो खमीस जली कोन, रसी बची कोन?
इन जी वजह इहा हुई जो रस्सी मुंतकिब थियल हुई निमरूदन जी। रस्सी मुंतकिब थियल हुई निमरूदन जी, रस्सी मुंतकिब थियल हुई इंसाननि जी। रस्सीअ जो इंतिखाब कयो हो माण्हुनि, खमीस जो इंतिखाब कयो हो नबी। खमीस जो इंतिखाब कयो हो नबी। खमीस जली कोन, रस्सी बची कोन, त खुदा इहो पैगाम ॾिनो जॾहिं बाहि जो मक़ाम अची वञे त नबीअ जो मुंतकिब थियल जलंदो कोन्हे, इंसाननि जो मुंतकिब थियल वरी बचंदो कोन्हे। तवज्जो, जॾहिं हज़रत इब्राहिम खे बाहि में उछलायो वियो त हिकिड़ो पखी हुयो, जंहिं पखी जो नालो हो गिज पखी। जंहिं पखी जो नालो हो गिज पखी। हज़रत इब्राहिम खे इन बाहि में ॾिसी करे वापसि पियो अचे, अफ़सोस कंदो पियो अचे। रस्ते में ॿिए पखीअ सां मुलाक़ात थियसि, जंहिंजो नालो हो हुदहुद। हुदहुद पुछियसि काॾे? चए निमरूद बाहि ॿारई आहे, उन में हज़रत इब्राहिम खे विधो अथई। चए पू तूं काॾे? चए हेॾी वॾी बाहि आहे, केरु थो विसाए? त हुदहुद पखी हिकिड़ो जुमिलो चयसि, चए तो में ऐं मूं में इहो ई त फ़र्क़ु आहे जो तव्हां नबीअ खे मुसीबत में ॾिसी करे छॾे वेंदा आहियो। हुदहुद पखी चयुसि मां वञा थो। चए काॾे? चए इब्राहिम वारी बाहि विसाइण। इब्राहिम वारी बाहि विसाइण। चए कीअं विसाईंदे? चए पंहिंजी चूंब में दरिया मां पाणी खणंदुसि, उहो कतरो उन बाहि में उछलाईंदुसि जंहिंमें हज़रत इब्राहिम आहे। त गिज पखी पुछियुसि पोइ छा बाहि विसामी वेंदी? चए तोखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे त इहा बाहि न विसामबी। पोइ चए ईअं कंदे छो? चए मां दुनिया खे ॿुधाईंदुसि त मुंहिंजो तालुक़ इब्राहिम सां आहे, नमरूद सां न आहे। तवज्जो तवज्जो, मुंहिंजो तालुक़ इब्राहिम सां आहे, नमरूद सां न आहे। पोइ दुनिया खे असां इहो ई त चवंदा आहियूं भले केरु हुजे फर्श अज़ा ते ईंदो कर ताकी दुनिया खे ख़बर पए त तुंहिंजो तालुक़ हुसैन सां आहे, यज़ीद सां न आहे। तुंहिंजो तालुक़ हुसैन सां आहे, यज़ीद सां न आहे। ऐं दुनिया असां खां पुछे थी त तव्हांखे मजलिस अज़ा कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे? दुनिया असां खां पुछे थी तव्हांखे मजलिसुनि कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे? मां अक्सर पंहिंजी मजालिस में इहो जुमिलो चवंदो आहियां, सलवात पढ़ो हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां। दुनिया असां खां पुछे थी त तव्हांखे मजलिस हुसैन कहिड़ो फ़ाइदो ॾिनो आहे? उन्हनि जे लाइ हिकिड़ो जवाबु आहे त जेको इश्क जी वादीअ जो न आहे न, उनखे ख़बर ई न आहे त इहा वादी आहे कहिड़ी। जेको हिन इश्क जी वादीअ जो आहे ई कोन न, उनखे ख़बर ई न आहे त हिन इश्क जी वादीअ में थींदो छा आहे। हीअ उअं ई आहे जो केरु दरिया जे ॿाहिरों बीह करे चवे त दरिया जी गहराई एतिरी आहे, ओ अकुल जा अंधा दरिया में लहो त दरिया जे गहराई जी ख़बर पएव। दरिया जे गहराई जी ख़बर पएव। तूं इश्क जी वादीअ में अच त सही न, पोइ तोखे ॿुधाए त हुसैन गुनाहगार खे हुर बणाईंदो कीअं? हुसैन लाइलाज मरीद जो शफ़ाअत कंदो कीअं? हुसैन हबीब खे जवानी अता कंदो कीअं? हुसैन वाहबे कल्बीअ खे इंसान बणाईंदो कीअं? तूं हिन वादीअ में अच त सही, पोइ तोखे ख़बर पवंदी त हिन हुसैन जो कमाल छा आहे। अल्लाह ॿ इम्तिहान वरितसि। अल्लाह टियों इम्तिहान वरितुसि, ए इब्राहिम मूंसां वधीक प्यार थी या औलाद सां? चए तोसां। चए पंहिंजी औलाद खे अहिड़ी जॻह ते छॾे अचु न जिथे खाधो हुजे न जिथे पाणी हुजे। ऐं क़ुर हिन ॻाल्हि खे नकुल कयो आहे, रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुरियती बेवादिन गैर ज़ी ज़रअइन। ऐं अल्लाह मां पंहिंजी औलाद खे उन जॻह ते छॾे आयो आहियां
जेका काबे जे नज़दीक ज़मीन आहे ऐं गैर आबाद आहे। इन इम्तिहान में भी इब्राहिम कामयाब थियो। अल्लाह पोइ ॿियो इम्तिहान वरितुसि, चयईंसि मुंहिंजे इश्क मां, मुंहिंजे इश्क में घर तो जो आहे, वतन तो जो आहे, लेकिन हितां हिजरत कर। घर तो जो आहे, वतन तो जो आहे। घर छॾणु आसान नाहे हूंदो, वतन छॾणु आसान नाहे हूंदो, लेकिन इब्राहिम अल्लाह जे इश्क में पंहिंजो घर छॾियो। ऐं क़ुर इन ॻाल्हि खे नक़ल कयो, इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी, मां पंहिंजे रब जी तरफ़ हिजरत करण वारो आहियां, ॿिए कंहिंजी तरफ़ न, रब जी तरफ़ हिजरत करण वारो आहियां। ऐं इहो कमाल आहे इब्राहिम जे नस्ल जो ही अल्लाह जे इश्क में हमेशा हिजरत कंदा रहंदा आहिनि। अल्लाह जे इश्क में हमेशा हिजरत कंदा रहंदा आहिनि। छो जो मौला हुसैन भी इब्राहिम जे नस्ल मंझि आहे। मौला हुसैन भी मदीने का हिजरत कई आहे करबला, लेकिन इब्राहिम ऐं हुसैन जी हिजरत करण में वॾो फ़र्क़ु आहे। तवज्जो, इब्राहिम ऐं हुसैन जी हिजरत करण में वॾो फ़र्क़ु आहे। इब्राहिम इन जे करे हिजरत कई ताकि उन जी जान बचे ऐं दीन खुदा जी तबलीग करे सघे, ताकि उन जी जान बचे, दीन खुदा जी तबलीग करे सघे। लेकिन हुसैन करबला जी तरफ़ इन जे करे हिजरत न कई जो हुसैन जी जान बचे, बल्कि हुसैन करबला जी तरफ़ हिजरत इन जे करे कई ताकि हुसैन हिन जान खे कुर्बान करे इस्लाम के सरबुलंद करे। ऐं हुसैन इस्लाम के एडो सरबुलंद कयो जो जिथे जिथे इस्लाम आहे उते उते हुसैन आहे। अल्लाह जॾहिं इब्राहिम इन उहिदे में पास थियो, अल्लाह उहिदो वधायुसि, अल्लाह पंहिंजो इम्तिहान वरितुसि। अल्लाह चयुसि त पंहिंजे पुट खे कुर्बान कर। तवज्जो, अल्लाह चयुसि पंहिंजे पुट खे कुर्बान कर। हज़रत इब्राहिम, ऐं इहा क़ुर में आयत बि आहे, इन्नी अरा फिल मनामी इन्नी अज़हबुक, ए पुट मां ख़्वाब में ॾिसां थो त मां तोखे कुर्बान पियो कयां। त हज़रत इस्माईल मुतमइन थी करे जवाबु ॾिनो, या अबत इफ़ अल मा तोमर सतजदूनी इंशा अल्लाह मिन साबिरीन। ए मुंहिंजा बाबा, तोखे जेको हुकुम मिलियो आहे न उहो कर, इंशा अल्लाह मूंखे साबिरीन मां पाईंदे। इब्राहिम, तूं उहो कमु कर, तूं इंशा अल्लाह मूंखे साबिरीन मां पाईंदे। हज़रत इब्राहिम पुट खे वरितो। हमेशह इहो जुमिलो ॿुधो अथव, लेकिन इश्क में वेठा आहियो वरी बि इहो जुमिलो चई थो वञा। हेॾा शैतान जी पूरी इहा कोशिशि हुई त इहो कमु न थिए। शैतान आयो हज़रत इब्राहिम वटि, इब्राहिम खे चयईं त ख़्वाब आहे, ख़्वाब ते कहिड़ो एतबार। त इब्राहिम चयो ला हौला वला कुवत। ए इब्राहिम, तोखे कहिड़ी ख़बर पई, तोखे कीअं ख़बर पई त ही शैतान आहे। त इब्राहिम चयो जेको नबीअ खे के कम खां रोके उहो शैतान हूंदो आहे, जेको नबीअ खे के कम खां रोके उहो शैतान हूंदो आहे। आयो इस्माईल वटि, जे तुंहिंजो बाबो पोड़ो थी चुको आहे, ख़्वाब ॾिठो अथई, ख़्वाब ते कहिड़ो एतबार, उमिरि वॾी थी वई अथसि, हाणे हिन जे दिमाग़ ते कहिड़ो एतबार। त इस्माईल बि चयो ला हौल वला कुवत। ए इस्माईल, तोखे कीअं ख़बर पई त ही शैतान आहे। त इस्माईल चयो जेको नबीअ जे दिमाग़ ते हमिलो करे उहो शैतान हूंदो आहे। आयो हज़रत हाजरा वटि, चयईं ओ तुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजे पुट खे ज़िबा करण जे लाइ वतियूं पियो वञे, निकुर ॿार वञी करे पुट खे बचाए। त हज़रत हाजरा बि चयो ला हौल वला कुवत, हट शैतान परे थी। हज़रत हाजरा, तव्हां कीअं
तव्हांखे कीअं ख़बर पई त ही शैतान आहे? त हज़रत हाजरा चयो अगरि को शख़्स कंहिं नबीअ जी घरवारी खे घर खां ॿाहिरि निकिरण जी सलाह करे त उहो शैतान खां अलावा ॿियो कुझु हूंदो ई न आहे। उहो शैतान खां अलावा ॿियो कुझु हूंदो ई न आहे। हज़रत इब्राहिम वठी वियो, मक़तलगाह ते आयो, क़ुरान चयो फ़अस्लमा तल्लहु लिल जबीन। जॾहिं इस्माईल ऐं इब्राहिम पंहिंजो सर ख़ुदा जी बारगाह में झुकायो, तिल्लहु लिल जबीन, ऐं इब्राहिम इस्माईल खे मक़तलगाह ते पेशानी भर सुमायो त ख़ुदा चयो फ़अस्लमा, ॿिन्हिनि पंहिंजो सर मुंहिंजे साम्हूं झुकायो। तवजो कजो, मुस्लमान थियण जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे असलम। असलम माना मुस्लमान थियणु, असलम माना हू ॿई मुस्लमान थिया। ऐं मुस्लमान जी माना ई आहे त पंहिंजो सर ख़ुदा जी बारगाह में झुकाइणु। त ख़ुदा चयो जॾहिं इब्राहिम इस्माईल खे मक़तलगाह ते लेटायो, फ़अस्लमा, पुट बि मुस्लमान, पीउ बि मुस्लमान। तवजो, पुट बि मुस्लमान, पीउ बि मुस्लमान। छो जो हिकु पीउ हिकु पुट खे हिकिड़ो दफ़ो मक़तलगाह ते लेटायो त पुट बि मुस्लमान, पीउ बि मुस्लमान। पोइ दुनिया खे शर्म नथो अचे त हिकु पीउ हिकु पुट खे हिकिड़ो दफ़ो मक़तलगाह ते लेटाए त पीउ बि मुस्लमान, पुट बि मुस्लमान। पोइ उहो अबू तालिब जेको हिकिड़ो ॾींहुं न, हिकु राति न, हिकिड़ो महीनो न, हिकिड़ो साल न, मुसलसल 3 साल मोहम्मद खे बिस्तर तां उथारींदो रहियो, अलीअ खे बिस्तर ते सुम्हारींदो रहियो। पोइ हिकु पीउ हिकु पुट खे मक़तलगाह ते सुम्हारे त पीउ बि मुस्लमान, पुट बि मुस्लमान। पोइ उहो अबू तालिब जेको 3 साल अलीअ खे बिस्तर ते सुम्हारींदो रहे त पीउ बि मुस्लमान, पुट बि मुस्लमान। पीउ बि मुस्लमान, पुट बि मुस्लमान। इन कम करण खां बाद में हाणे मूंखे ईमानदारी सां ॿुधायो, अगरि ख़ुदा असांखे ख़्वाब में चए त पंहिंजे पुट खे ज़िबह कयो, शिया हुजे चाहे सुन्नी हुजे, असां कंदासीं न? पर ही इब्राहिम जो मक़ाम हो जो इब्राहिम ख़ुदा जे इश्क में पंहिंजे पुट खे क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो, पंहिंजे पुट खे क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो। त ख़ुदा क़ुरान में आयत रखी फ़फ़दइनाहु बिज़िब्हिन अज़ीम। असां इब्राहिम जी क़ुर्बानी खे फिदियो करार ॾिनोसीं ज़िब्ह अज़ीम जी सूरत में। जॾहिं इब्राहिम अखियुनि तां पठी खोली, छा ॾिसे? इस्माईल मुस्कुराए पियो। उन जी जॻह ते हिकिड़ो घटो कुटियल आहे, उन जी जॻह ते हिकिड़ो जानवर कुठल आहे। त इब्राहिम पुछो, या अल्लाह, छा मुंहिंजी हीअ क़ुर्बानी क़बूल न थी? या अल्लाह, मुंहिंजी हीअ क़ुर्बानी क़बूल न थी? जे अहिड़ी क़बूल थी जो उम्मती मोहम्मद हूंदो पर यादि तोजी मनाईंदो। उम्मती सलवात पढ़ो तो बुलंद आवाज़ सां। बस आख़िरी जुमिलो फ़ज़ाइल जो साईं अची वियो आहे, ॻाल्हि तमामु। त अल्लाह चयो असां इब्राहिम इस्माईल जी जेका क़ुर्बानी हुई उनखे असां फिदियो करार ॾिनोसीं ज़िब्ह अज़ीम जी सूरत में, हिकु वॾी क़ुर्बानी जी सूरत में। दुनिया वारनि खां पुछो त उहो फिदियो कहिड़ो हो जेको हज़रत इस्माईल जे लाइ फिदियो करार थियो? त दुनिया वारा चवंदा उहो जानवर जेको ज़िबा थी वियो। लेकिन मां चवां उन जानवर में एतिरी हैसियत ई न आहे जो इस्माईल जहिड़े मासूम नबीअ जो फिदियो करार थिए। उन में एतिरी हैसियत ई कोन्हे। पोइ जॾहिं तव्हां शिया तफ़सीर पढ़ंदो त इन ज़िब्ह अज़ीम मां मुराद
मौला हुसैन जी कुर्बानी आहे जेको हज़रत इस्माइल जो फिदियो करार थियो। हाणे हिकिड़ो जुमिलो चवां थो उन खां बाद में ॻाल्हि तमामु। अल्लामा बाक़िर मजलिसी बिहारुल अनवार में हीअ ॻाल्हि लिखी आहे त अल्लाह इस्माइल जी कुर्बानीअ जो फिदियो करार ॾिनो मौला हुसैन जी कुर्बानीअ खे। ऐं मुंहिंजे रसूल जी हिकिड़ी हदीस आहे अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मूं मंझां आहे मां हुसैन मंझां आहियां। हुसैन रसूल मंझां आहे इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी, लेकिन रसूल हुसैन मंझां कीअं आहे इन जी बि तफ़सीर तव्हां ॿुधी हूंदी त हिकु हसब हूंदो आहे ॿियो नसब हूंदो आहे। नसब जे बुनियाद ते हुसैन रसूल मंझां आहे, हसब जे बुनियाद ते रसूल हुसैन मंझां आहे। लेकिन इहा आम तफ़सीर आहे, लेकिन अल्लामा बाक़िर मजलिसी बिहारुल अनवार में जेका ॻाल्हि लिखी आहे, तवज्जो, अल्लामा बाक़िर मजलिसी बिहार में जेका ॻाल्हि लिखी आहे, अल्लामा बाक़िर मजलिसी लिखे थो जॾहिं हज़रत इब्राहिम इस्माइल ते छुरी फेरे रहियो हो उन वक़्तु इस्माइल जी उमिरि हुई 16 साल। उन वक़्तु इस्माइल जी उमिरि छा हुई 16 साल। ऐं इस्माइल जी शादी न थियल हुई। शादी न आहे त औलाद न आहे, औलाद न आहे त नसुल न आहे। ऐं अल्लाह आलम अरवा में इहो तय करे चुको हो त मुंहिंजे हबीब खे अचणो आहे इस्माइल जी नसुल मां। मुंहिंजे हबीब खे अचणो आहे इस्माइल जे नसुल मां। अगरि हुसैन जी कुर्बानी न हुजे हा, इस्माइल ते छुरी हली वञे हा त इस्माइल जी नसुल न वधे हा ऐं मोहम्मद ज़ाहिरी तरीक़े सां हिन दुनिया ते न अचे हा। हाणे बि सम्झ में न आयो अना मिनल हुसैन, मां हुसैन मंझां हा, याने रसूल ॿुधायो अगरि हुसैन जी कुर्बानी न हुजे हा, इस्माइल ते छुरी हली वञे हा, पोइ मां मोहम्मद हिन दुनिया ते न अचां हा। हिकु हुसैन जी कुर्बानी मूंखे वजूद ॾिनो, इस्माइल जी ज़िंदगी बचाई। इस्माइल जी ज़िंदगी बचाई, मौला हुसैन कुर्बानी ॾिनी। बस हिकिड़ो जुमिलो पढ़ी करे ख़त्म थो कयां। लिखनि था 3 मक़ाम मौला हुसैन ते एतिरा ॾुखिया आया जो अगरि ख़ुदा जी तदबीर न हुजे हा न, शायदि उन्हनि मक़ामनि ते क़यामत अची वञे हा। उलमा पढ़ंदा आहिनि त अकबर जी शहादत मौला ते ॾाढी ॾुखी गुज़री आहे, वाक़िअनि ॾाढी ॾुखी गुज़री अथसि। अब्बास जी शहादत मौला ते ॾाढी ॾुखी गुज़री आहे, वाक़िअनि ॾाढी ॾुखी गुज़री अथसि। जो गाज़ीअ जे लहण खां बाद में चयईं भा अब्बास तोखां बाद में मुंहिंजी जेल ई टुटी पई आहे। लेकिन शहादतनि में जेका ॾुखी शहादत मौला हुसैन ते गुज़री आहे न, उहा रुबाब जे 6 महीननि जे असगर जी आहे। जो केॾो बि साबिर इमाम हुयो न, हीअं ततल ज़मीन ते रुगो पैर पियो रखे न, पुट खे दफ़नाइण खां दिलि ई खड़ी पई वञेसि। इन जे करे असगर जी लाश हथनि ते खणी करे कंहिं महिल हीअं पियो वञे, कंहिं महिल हीअं पियो वञे। जॾहिं तोहीद ज़िलज़िलो ॾिठो आहे न, चए पुट दफ़नाए न त मुंहिंजो आसमान थो टुटे। पोइ आवाज़ ॾेई करे चयईं रिज़न बे क़ज़ाई व तस्लीमन ले अमर, मुंहिंजा अल्लाह जंहिं ते तूं राज़ी हुजे। अजरकुम अल्लाह। ॿियो मक़ाम जेको मौला हुसैन ते ॾाढो ॾुखियो गुज़रियो, जॾहिं सरदार ख़याम मां मोकिलाए ॿाहिरि निकितो न, घोड़े ते सवार थियो, दुलजना हली न, छा ॾिसे 4 सालनि जी सकीना घोड़े जे पेरनि खे चिंबड़ियल आहे। चए थी मुंहिंजे बाबा खे न खणी वञ, जेको वियो आहे उहो वापसि न आयो। हुसैन मौला ज़ीनत ज़मीन ते आयो, बचड़ी खे पंहिंजी गोद में विहारे। उते सकीना हिकिड़ो पंहिंजे बाबे खां सवाल कयो, या अबते अस्तस्लम लिल मौत, बाबा तूं बि कुसजण थो वञे। उते मौला हुसैन हिकिड़ो जुमिलो चयो, अम्मा
जंहिंजा अकबर जहिड़ा पुट मारिजी वञनि उहो बाबो भला जीअरो रही करे छा कंदो। चई बाबा फाइला मां नित किलनी, बाबा तोखे मां घुसजण खां त नथी रोके सघां, पर हिकिड़े सवाल जो जवाबु ॾे, तूं जो वञी थो मूंखे कंहिंजे आसरे ते छॾियूं थो वञे। सकीना रोअण शुरू कयो आहे। मौला हुसैन चयो अथसि अम्मा कुल काइनात रोए तूं न रो, मां तुंहिंजा ॻोड़ा बर्दाश्त नथो करे सघां। मां मौला हुसैन खे चवां मौला हुसैन अॼु धीअ जा ॻोड़ा बर्दाश्त नथा करे सघो, पोइ नेज़े जी नोक तां कीअं बर्दाश्त कंदो। 1400 मील हूंदा, किथे शिमुर चमाटू हणंदो, किथे उठनि सां गॾु भॼाईंदो। अजरकुम अल्लाह। बसि हिकिड़ो जुमिलो ॿुधो ख़तमु थो कयां। हिननि कमीननि जी आदत हूंदी हुई, जिथे बि सादात जो काफ़िलो रुकबो हो न, ही नेज़ा जन नेज़नि ते शौदा जा सर हूंदा हुया न, सैयदनि जे साम्हूं हणंदा हुया। का बीबी भाउ ॾिसी करे वेण कंदी हुई, का शोहर ॾिसी करे वेण कंदी हुई। हिकु मक़ाम आयो, हिननि कमीननि ईअं कयो, हिननि नेज़ा ज़मीन ते हया, उन जॻह ते हयो जिथे सादात जो काफ़िलो हुयो। हिकिड़ो रावी रवायत थो करे त उहा 4 सालनि जी न्याणी नंढड़ा कदम खणंदी खणंदी उन नेज़े जे हेठां आई, जंहिं नेज़े ते ग़रीब बाबे जो सर हुयुसि। उन सर जे हेठों अची करे हिकिड़ी दां थी करे बाबा धीअ खां हाल न पुछंदे, बाबा धीअ खां हाल न पुछंदे। चए अम्मा ॿुधाए, चए बाबा तूं एॾो मथे आ, मुंहिंजो कद नंढो आहे, किथे मुंहिंजो वेण ॿुधी तोजी का साइण मरी न वञे। रावी लिखनि था उहा नेज़े जी सुकल काठी ॾोड़ी थींदी आई, ॾोड़ी थींदी आई, ग़रीब बाबे जो सर हंज में वरितई, बाबे जो सर साफ़ करे चई बाबा हाणे धीअ खां हाल पुछ। चए अम्मा ॿुधाए, चए बाबा मुंहिंजा रुख़सार ॾिस, चए बाबा मुंहिंजा कन ॾिस, चोले जो दामन मथे करे चयईं बाबा मुंहिंजो चोलो ॾिस। ओ बाबा मूंखे करबला में बायूं ॾींदा आहिनि, पेर मथे करे चयईं बाबा मुंहिंजा पेर ॾिस। चए अम्मा पेरनि में त छाला अथई, चए बाबा मूंखे उठनि सां गॾु भॼाईंदा आहिनि। अजरकुम अल्लाह। चए बाबा इहे जेके ॾुख ॿुधायां न इहे सभु सवला हुया, लेकिन शाम ग़रीबा में मूं हिकु अहिड़ो ॾुख ॾिठो जंहिं मुंहिंजे अंदर खे चीरे छॾियो। चए हा अम्मा इहे सभु ॾुख सवला हुया। कननि मां दुरल अथई, चहिरे ते चमाटू लॻाई, चोले खे बाहि लॻाई। चए हा बाबा जॾहिं मूंखे चमाटू लॻियूं न मां अम्मा साइण खे ॿुधायो वञी, चए तुंहिंजो बाबो ॿुधायो वियो, लेकिन शाम ग़रीबा में मूंखे अहिड़ो ॾुख ॾिठो जंहिं मुंहिंजे अंदर खे चीरे छॾियो। चए अम्मा कहिड़ो ॾुख हुयो? चए बाबा धीअ खे हौसलो ॾे, मतां धीअ मरी वञे। बाबे जो सर सीने सां लाहे करे चए बाबा शाम ग़रीबा में अम्मा ज़ैनब खे शिमुर मारे पियो, मां कॾहिं तोजी लाश ते पई अचां, कॾहिं चाचे जी लाश ते पई वञा, डोड़ी डोड़ी करे चवां पई नमार सानिए ज़हरा है। बस यअलमुल्लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लिबिन व यनक़लिबू